औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतु अला आदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुहर्रम अल हराम जे ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मक़ासिद जे 6 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता नशस्त में असां सियासी मक़ासिद पूरा करे समाजी मक़ासिद में शुरू थी चुका हुआसीं ऐं समाजी मक़ासिद में पहिरियों मक़सदु असां इहो बयानु कयो होसीं त मुसलमाननि जी ज़िंदगी ख़ौफ़ ऐं हिरास में गुज़री रही ऐं जीअं त मुसलमाननि जी ज़िंदगी ख़ौफ़ ऐं हिरास सां गुज़री रही, उन सां गॾोगॾु मुसलमान हुकुमराननि जी ग़लति पॉलिसियुनि जे करे न सिर्फ़ु उन्हनि जी ज़िंदगी में ख़ौफ़ हिरास आयो, बल्कि उनजी मईशत ते तमामु बुरो असरु पियो। जहिड़े नमूने सां बैतुल माल जी ग़लति तक़सीम ऐं ज़कात जो ग़लति इस्तेमालु, वाजिबात जो ग़लति इस्तेमालु ऐं जेके माण्हू हुकूमत सां रिलेटेड हुआ, हुकूमत सां मुनसलिक हुआ, हुकूमत सां मिलियल हुआ, उन्हनि माण्हुनि खां जेको आहे ख़िराज ऐं ज़कात खे माफ़ु करणु, ग़ैर मुस्तहिक़ीन खे अमवाल ॾियणु ऐं नाअहल माण्हुनि खे उहिदा ॾियण सां इहो तमामु कमु थियण सां मईशत ते तमामु घणो बुरो असरु पियो। हिकु त ॿाहिरिनि मुल्कनि जा ताजर इस्लामी रियासतनि में अचणु छॾे विया, छो जो उन्हनि खे पंहिंजे नफ़्स जी अमान न हुई ऐं उन सां गॾोगॾु जेके वसाइल हुआ मुसलमाननि जा उहे ज़ब्त कया विया। ख़ुसूसन शिया ने हैदर करार खे एतिरे क़दुरु तंग दस्त कयो वियो जो उन्हनि खे